अॼु ॿियो रमज़ान मुबारक आहे, ॿियो रोज़ो आहे। जुमे जो ॾींहुं आहे, रमज़ान जो पहिरियों जुमो आहे। तव्हां सभिनी खे ॾिसंदड़नि खे मौजूदु तमामु हाज़रीन खे ही जुमो रमज़ान शरीफ़ जो पहिरियों मुबारक। जुमे जो ॾींहुं ॾींहंनि जो शहनशाह ॾींहुं। महीननि में सभ खां अवल महीनो, सभ खां बहितर महीनो रमज़ानुल मुबारक। जुमे जो ॾींहुं पहिरीं ई उन जी फ़ज़ीलत ॿुधाई वई त सभ खां ॾींहंनि जो बादशाह जुमे जो ॾींहुं। ऐं वरी उहो जुमो जॾहिं उन महीने में अचे जेको महीनो सभिनी खां अवल महीनो, सभिनी खां आला महीनो, अॼु उन ॾींहं में तव्हां ऐं मां शुमार आहियूं। अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। जुमे जे ॾींहं जे लाइ क़ुरान करीम में सूरह जुमा जंहिंजी आयतूं खोड़ सारियूं बेशक असां सभिनी पढ़ियूं आहिनि, असां सभिनी सम्झियूं आहिनि। जिन मां हिकु ॻाल्हि जेका मां हिते कोट करणु चाहियां थी उन आयत जे मफ़हूम मुताबिक़, जिथे इहो चयो वञे थो त ऐ मोमिनो, जॾहिं जुमे जी अज़ान ॾिनी वञे, जॾहिं जुमे जी अज़ान ॾिनी वञे तॾहिं ख़रीदो फ़रोख़्त जेका आहे उहा तर्क करे छॾियो ऐं अलाह जे घर जी तरफ़ वञो। माज़रत सां अगरि मां लफ़्ज़ को मिस करे छॾियां, पर आयत जो मफ़हूम ॿुधाइणु चाहियां थी। मां ट्रांसलेशन न ॿुधाए रही आहियां, हमेशह चवंदी आहियां त हिकु तालिबे इल्म जी हैसियत सां तव्हांजे साम्हूं ईंदी आहियां। सो कुझु मफ़हूम इन तरीक़े जो त जेॾीमहिल जुमे जी अज़ान ॾिनी वञे त अलाह जे घर जी तरफ़ रुख़ कयो, ख़रीदो फ़रोख़्त बंदि करे छॾियो। इंसानी ज़हन आहे, सोचे थो त यार हुकुम थियो आहे ख़रीदो फ़रोख़्त बंदि करे छॾियो। कीअं थो थी सघे? कीअं कंहिं शइ जे नुक़सान जो इशारो तौबा नऊज़ बिल्लाह माज़रत सां कयो थो वञे, पर अॻियां मफ़हूम में वरी ॿुधायो थो वञे त सम्झो त इहो तव्हांजे लाइ बहितर आहे। ऐं पोइ जॾहिं नमाज़ पढ़ी वठो, पोइ जॾहिं ख़ुतबो ॿुधी वठो, त पोइ ज़मीन में फैलिजी वञो ऐं ख़ुदा ताला जी रहमत जी बरकत उहा तलाश कयो। सो जुमे जो ॾींहुं अगरि तव्हांखे हुकुम मिले थो त ख़ुदा ताला जे घर जी तरफ़ वञो, ख़रीदो फ़रोख़्त बंदि कयो, त पोइ जॾहिं तव्हां वापसि अची उहा ख़रीदो फ़रोख़्त पंहिंजो बिज़नेसिस जेके बि असां करे रहिया आहियूं उहे वापसि स्टार्ट था कयो, त उन में बरकत लिकियलु आहे।